अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भली कार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ख़लीजी मुल्कनि सां जेके माली मुआहिदा आहिनि उहे करणु ऐं उन सां गॾोगॾु इसराइल जे लाइ जेका आहे उहा राह हमवार करणु ऐं जेके रहिजी वियल ख़लीजी मुल्क आहिनि उन्हनि खे इहो उन्हनि खां मञराइणु त हू इसराइल खे तस्लीम करणु उन पंहिंजे दौरे जी शुरूआति करे छॾी ऐं मुंहिंजे इल्म में आहे त सऊदी अरब खां हुननि पंहिंजे दौरे जी शुरूआति कई जिते हुननि जो शानदार इस्तक़बाल बि थियो ऐं सऊदी अरब में जेके हुननि जूं एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर सऊदी अरब खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू हाणे कतर पहुची चुका आहिनि जिते बि हुननि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। कतर खां पोइ हू UAE जेके आहिनि से उते बि वेंदा ऐं हीउ जेको उन्हनि जो दौरो आहे जीअं मूं तव्हांखे ॿुधाए त इन दौरे जो जेको ख़ासि मक़सदु आहे उहो ख़लीजी मुल्कनि सां मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे माशी क़िस्म जा मुआहिदा करणु आहे। उन करे डोनाल्ड ट्रंप सां हिन दौरे में असीं ॾिसूं था त जेके अरबपति उन्हनि जा इतिहादी आहिनि दोस्त आहिनि एलान मस्क थी विया उहे ओपन AI जा जेके सरबराह आहिनि उहे ब्लैक रॉक जो सरबराह ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ अरबपति उन्हनि जा दोस्त आहिनि इतिहादी आहिनि मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा सरबराह आहिनि उहे बि इन दौरे में साणुसि गॾु मौजूदु आहिनि। ॾिसूं था त सऊदी अरब ऐं अमरीका विच में शुरूआती तौर ते जेके ख़बरूं अचनि पियूं त 142 अरब डॉलर्स जेको आहे उहो दिफ़ाई मुआहिदो थियो आहे ऐं ट्रंप जेको हुते ख़िताब कयो उन ख़िताब में हुननि सऊदी अरब खे पंहिंजो अहम इतिहादी जेको आहे उहो मुल्क करार ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु जेके उन्हनि ॿियूं खोड़ ॻाल्हियूं कयूं पर जेका ख़ासि ॻाल्हि हुई उहा इहा हुई त हुननि हिकु भेरो ॿीहर सऊदी अरब खां ॼण त इहो मुतालबो कयो त हू इसराइल खे तस्लीम कनि ऐं डोनाल्ड ट्रंप जो इहो बि चवणो त पहिरियों जेको उन्हनि जो दौरु हो उन दौरान बि उन्हनि 2017 धारे इहा कोशिशि कई हुई त जेको मुआहिदो थियो हो इसराइल खे तस्लीम करण जे हवाले सां इब्राहिम मुआहिदो उन्हनि जी ख़्वाहिश हुई त सऊदी अरब बि ॿियनि ख़लीजी मुल्कनि जी इसराइल खे तस्लीम करे पर मोहम्मद बिन सलमान जेके आहिनि उन्हनि गज़ा में मुस्तक़िल जंग बंदी ऐं उन सां गॾोगॾु फ़लस्तीनी रियासत जेका आहे उन जे क़याम जो जेको आहे सो उहो मुतालबो कयो। असीं ॾिसूं था त सऊदी अरब जो जेको दौरो आहे डोनाल्ड ट्रंप जो उन दौरे दौरान उन्हनि शाम ते ताज़ो जेको कब्ज़ो कंदड़ क़ुवतूं आहिनि ऐं कब्ज़ो कंदड़ जेको उन्हनि जो हाणे नओं सदर आहे बिशार उल असद खे उतां वञण ते मुल्क छॾण ते मजबूर कंदड़ उन क़ाबिज़ जेके सदर आहिनि शाम जा उन सां मुलाक़ात बि कई आहे ऐं जेको BBC ऐं ॿियनि रिपोर्ट कयो त शामी सदर सां मुलाक़ात दौरान तुर्की जो जेको सदर आहे रजब तैयब अर्दगान उहो बि वीडियो लिंक ते उन्हनि सां गॾु मौजूदु हो ऐं उन मुलाक़ात दौरान डोनाल्ड ट्रंप न रुगो सऊदी अरब पर शाम खां बि इहो मुतालबो कयो आहे त हू इसराइल खे तस्लीम कनि। न रुगो एतिरो पर जेके इंटरनेशनल मीडिया जेको रिपोर्ट करे पई हिन दौरे खे त हुननि शामी सदर खां इहा बि डिमांड कई आहे त जेके फ़लस्तीनी इसराइल सां विढ़नि पिया डोनाल्ड ट्रंप हिकिड़ो त उन्हनि खे दहशतगर्द करार ॾिनो ऐं चयो त इहे जेके फ़लस्तीनी दहशतगर्द आहिनि उन्हनि खे शाम पंहिंजे मुल्क मां निकालीजे। मतिलबु जेके पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे धरती जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ विढ़नि था उहे सुपर पावर अमेरिका जी नज़र में दहशतगर्द आहिनि। बाक़ी जेको कुझु इज़राइल कंदो थो अचे वरियनि खां कंदो पियो अचे ताज़ो जेका गज़ा जी सूरत हाल आहे गुज़िरियल 2 सालनि खां उते जेको कुझु हुननि कयो आहे पूरी गज़ा पट्टी खे हुननि मिटी जे ढेर में तब्दील करे छॾियो आहे। उहा दहशतगर्दी न डोनाल्ड ट्रंप खे नज़र अचे थी न ई आलमी बिरादरी खे नज़र अचे थी ऐं हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त हीअ सऊदी अरब जी सरज़मीन ते वेही करे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे पियो। डोनाल्ड ट्रंप ऐं रजब तैयब अर्दगान हुजनि शामी सदर हुजनि ख़ैर शामी सदर त आया ई उन्हनि जी सपोर्ट्स आहिनि या सऊदी जा जेके किंग आहिनि उहे वेही ॿुधनि था जेको ज़रूरु सोचण जो मुक़ाम आहे मुस्लमान मुल्कनि जे हवाले सां त फ़लस्तीनी दहशतगर्द आहिनि जेके पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़नि था। बाक़ी इसराइल जेको आहे उहो त मज़लूम आहे बक़ौल डोनाल्ड ट्रंप जे ऐं उन सां गॾोगॾु पाण अॼु जे प्रोग्राम में ही उन्हनि जो जेको दौरो आहे सऊदी अरब जो दौरो मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं मुख़्तलिफ़ उन्हनि जा बयान उन खां पोइ उन्हनि जो कतर पहुचणु उन ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर गॾोगॾु पाकिस्तान ऐं भारत जे तनाज़ुर में जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि डोनाल्ड ट्रंप पाण उन्हनि ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सऊदी में जेके उन्हनि ख़िताब कया आहिनि उन दौरान उन्हनि हिकु भेरो ॿीहर ॿुधायो त कीअं उन्हनि पाकिस्तान ऐं भारत विच में जेका ताज़ो जंग थी उन दौरान पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं जंगबंदी कराई। डोनाल्ड ट्रंप जो इहो चवणु हो त हू जंगियुनि जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं चाहिनि था त दुनिया में अमन हुजे ऐं डोनाल्ड ट्रंप इहो बि चयो
त हू पाकिस्तान ऐं भारत जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि खे हिकिड़ी टेबल ते गॾु बि करे सघनि था, उन्हनि खे कंहिं दावत ते गॾाए सघनि था। इहो हिकिड़ो वॾो बयानु आहे। इन खां पहिरीं असां ॾिठोसीं जंगबंदी दौरान उन्हनि कश्मीर मसइलो हल करण जे हवाले सां किरदारु अदा करण जी ॻाल्हि कई, पाकिस्तान त उनखे वेलकम कयो, पर भारत उनखां डिनाए पियो करे। हाणे ही हिकिड़ी वॾी दावा करे पियो त ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि खे, अॻुवाननि खे हू हिकिड़ी मेज़ ते गॾु करण जो इरादो रखनि था। इहो केतिरो मुमकिन आहे पाण जे प्रोग्राम में उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेके ख़बरूं हाणे हलनि पियूं त जंगबंदी बि उन शर्त ते थी, हिकिड़ो त भारत जो तमामु घणो जेको नुक़सानु थियो, पर गॾोगॾु डोनाल्ड ट्रंप इहो बि चयो आहे त हुन ॿिन्ही मुल्कनि जी क़यादतुनि ते इहो वाज़े कयो त जेकॾहिं हू जंगबंदी न कंदा त हू उन्हनि सां तिजारत वापार जेको आहे सो उहो ख़तमु करे छॾींदा। ऐं ज़ाहिर आहे पाकिस्तान हुजे, भारत हुजे या दुनिया जा ॿिया जेके उसरंदड़ मुल्क आहिनि या पुठिते पियल मुल्क आहिनि, उहे सुपर पावर सां त नथा फिटाए सघनि, उनजे करे हीउ सभु कुझु थियो। पर जेकॾहिं जंगबंदी थी सघे थी त छा अहिड़े क़िस्म जी कोशिश जेका आहे ॿिन्ही मुल्कनि जे अॻुवाननि खे विहारण जे सिलसिले में बि थींदी, उन ते बि पाण जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार आहिनि वसीम अब्बासी साहब, उहे हींअर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया डोनाल्ड ट्रंप जे ख़लीजी मुल्कनि जो दौरे जे हवाले सां ऐं गॾोगॾु पाकिस्तान ऐं भारत जे सिलसिले में जेको उन्हनि बयानु ॾिनो आहे उन सिलसिले में। वसीम अब्बासी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। तो खलीजी ममालिक का जो दौरा है डोनाल्ड ट्रंप साहब का, सऊदी अरब के बाद वो कतर पहुंच चुके हैं। सऊदी अरब में जो कुछ उन्होंने कहा उस पर तो हम ज़रूर आपका तज्ज़िया चाहेंगे। शामी सदर से भी उनकी मुलाकात हुई। तो सबसे पहले हम आ जाते हैं पाकिस्तान और भारत के तनाजुर में उन्होंने जो बात करी है। उनका ये कहना है कि एक तो उन्होंने जंगबंदी करवाई, उसके बाद अब उनकी कोशिश होगी कि दोनों ममालिक के जो सरबराहान हैं उनको किसी एशियाई में एक टेबल पर भी वो बिठाएं, बातचीत का सिलसिला शुरू करें। जैसे पहले उन्होंने कहा था कि उनकी ख्वाहिश है कि कश्मीर मसले में वो किरदार अदा करें। इस बयान को आप किस तरह देखते हैं और कितना ये आपको पॉसिबल नज़र आता है दोनों ममालिक के सरबराहान का अमेरिका की क़यादत में एक साथ बैठना या कश्मीर इशू और दूसरे जो इशूज़ हैं उन पर बातचीत करना? मेरा ख्याल है जो डोनाल्ड ट्रंप साहब आजकल हमारे पे मेहरबानी कर रहे हैं पाकिस्तान के हवाले से, वो तो अनप्रेसिडेंटेड है। मुझे तो अपने कानों पे यकीन नहीं आता जिस तरीके से वो पाकिस्तान की तारीफें कर रहे हैं। और कोई 3 दफा जिक्र कर चुके हैं जब से ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू हुआ था, उसके बाद से वो पाकिस्तान की। और साथ ही साथ जो उनकी ट्वीट आई थी जिसमें कश्मीर का जिक्र था, वो मेरे ख्याल में बहुत ही बड़ी खबर थी, क्योंकि इंडिया हमेशा से कहता है कि कश्मीर जो है वो हम बायलैटरली हल करेंगे, यानी दोनों मुल्क आपस में बात करके हल करेंगे, इसमें किसी तीसरे मुल्क को कभी नहीं आने देंगे। और शिमला माहिदा भी यही करवाया था उन्होंने, तो पाकिस्तान ने सस्पेंड कर दिया। तो उसमें अमेरिका की तरफ से ये कहना इंडिया में बहुत बड़ी ये मैसिव पाकिस्तान की सपोर्ट है। और मैं समझता हूँ पाकिस्तान के लिए पता नहीं ऑपरेशन ने, अल्लाह ने नए रास्ते खोल दिए हैं जिसकी वजह से पाकिस्तान की इज्जत बढ़ना शुरू हो गई है। और उन्होंने ट्रेड की भी बात की है, डिनर की भी बात की है। मुझे ये लगता तो है कि ज़ाहिर है मोदी गवर्नमेंट के लिए बड़ा मुश्किल होगा, डोमेस्टिक के लिए भी उन पर बड़ी तनकीद हो रही है कि वो पाकिस्तान के साथ डिनर बैठ के करें। मगर ये है कि आने वाले वक्त को बताया नहीं जा सकता। अच्छा, अगर बीच में खलीजी रियासतें भी होंगी, अमेरिका भी होगा, तो शायद ट्रेड के इंसेंटिव वगैरह को देखते हुए इंडिया जो है मुज़ाकरात की टेबल पर आए। सीज फायर की हद तक तो इंडिया ने ज़ाहिर अमेरिका की बात मानी है, बल्कि अमेरिका को इंडिया ने ही राब्ता किया था। तो अगर अमेरिका ने सीज फायर करवाया तो उसकी शर्त भी ये थी कि आप कश्मीर का जिक्र करेंगे, क्योंकि पाकिस्तान इस शर्त पे माना था। ये अमेरिका में बड़े एनालिस्ट यही कह रहे हैं। सही। और ये भी कहा जा रहा है कि एक तरफ से एक धमकी भी थी कि अगर आप सीज फायर नहीं करते तो फिर तिजारत भी बंद हो जाएगी। तो इतना बड़ा रिस्क तो जाहिर सी बात है भारत ले ही नहीं सकता। तो इस बात की आपको उम्मीद नजर आती है कि आगे चलकर कश्मीर मसले पर कोई पेशरफ्त हो सकती है अमेरिका की पॉलिसी में? बिल्कुल, देखें अमेरिका के लिए बहुत बड़ा ये एक गेन होगा। वो मशरिक़ वस्ता के मसाइल हल करना चाहेंगे। जो डोनाल्ड ट्रंप चाहते हैं कि उनके बैग में कोई ऐसे बड़ी बड़ी अचीवमेंट्स हों कि दुनिया के बड़े तनाज़े मैंने हल करवाएं, तो वो तो चाहेंगे कि कश्मीर के मसले पे ये दोनों मुल्क बैठ जाएं और हल कर लें, उसके किसी हल की तरफ जाएं। जाहिर है ये बहुत लंबा और पेचीदा काम है, ये आसान काम नहीं है। अगर होता तो 70 साल में हल हो चुका होता, क्योंकि दोनों ममालिक में जो हुकूमतें हैं उनको अपने अवाम को जवाबदेह होना होता है। और अवाम जो है वो अपनी मर्जी का कश्मीर का सोल्यूशन चाहते हैं। पाकिस्तान के अवाम अलग चाहते हैं, इंडिया के अवाम अलग चाहते हैं। तो बीजेपी जैसी हुकूमत जो कि बुनियाद परस्ताना किस्म की हिंदुत्व नजरिए की हामी हुकूमत है, वो आराम से कश्मीर दे दे या कश्मीर को छोड़ दे, ये मुश्किल नजर आता है। ताहम इस पर बातचीत ज़ाहिर हो सकती है, सीज फायर आगे बढ़ सकता है, तिजारत शुरू हो सकती है।
और इस बातचीत जारी रखने पे इत्तेफाक हो सकता है, और कम से कम इंडस वाटर ट्रीटी वापस बहाल हो सकता है, क्योंकि और ममालिक भी होंगे इसमें, सऊदी अरब भी, बाकी ममालिक भी बैठकर सालसी करेंगे, तो काफी बेहतरियों की उम्मीदें नजर आ रही हैं। सही। अच्छा, अगर अगर हम ट्रम्प साहब की बात करें और पाकिस्तान के तनाजुर में, तो मेरे जहन में ये भी सवाल आ रहा है कि जैसे आपने कहा कि आपको भी हैरानगी हो रही जितने वो पाकिस्तान पर मेहरबान है, उम्मीदों तो कुछ और दोस्त लगाकर बैठे थे यहाँ पर, स्पेशली पीटीआई वाले, कि वो आएंगे, हवालात का ताला खोलेंगे, अडालिया जेल का, खान साहब बाहर आ जाएंगे। इस तरह की तो कोई बात नहीं हुई, लेकिन पाकिस्तान पर वो जिस तरह मेहरबान आपने कहा, ये तो एक अच्छी बात है। तो इस तनाजुर में सवाल ये था कि सोहेल वड़ाइच साहब ने भी अपने कॉलम में लिखा है कि जब जंग वाली सूरत हाल चल रही थी तो नून लीग के सीनियर रहनुमाओं ने पीटीआई वालों से राब्ता किया, ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस कोई होनी थी ताकि दुनिया को मैसेज जाए हम यकजा हैं, लेकिन खान साहब ने वो मौका भी गवा दिया। तो आप कैसे देखते हैं अब तक का जो पीटीआई का रवैया रहा, पहले भी और स्पेशली जंग के दिनों में साथ ना बैठना, और उसकी वजह से सोहेल वड़ाइच साहब का कहना है कि वो ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस नहीं हो पाई। मौलाना फजल रहमान साहब का बयान आपके सामने पार्लियामेंट में, उन्होंने कहा कि जंग में जरूरत पड़ी तो हम अब अरबल दस्ता होंगे, बल्कि आपसे पहले बॉर्डर पे पहुंचेंगे। इस तरह के बयान आए, बाकी पार्टियां यकजा हुई, और बल्कि पीटीआई के भी कुछ लोग जैसे अली मोहम्मद खान है, बशर गौर है, उन्होंने साथ दिया। मगर इमरान खान साहब की तरफ से ये तो आया कि मोदी के खिलाफ इकट्ठे रहो, लेकिन ये ऐसा कोई खुलकर बयान और ऐसा कोई यकजहती का वो नहीं आया। उसके अलावा जो उनके कुछ एक्टिविस्ट हैं, सारे नहीं लेकिन कुछ एक्टिविस्ट जो हैं या उनके हामी हैं, उन्होंने जो मुहिम चलाई और जिसमें पाकिस्तान का हौसला शिकनी, पाकिस्तानी कौम की और फौज की हौसला शिकनी वाले इकदाम, उनके बीपर, उनके ट्वीट, उनकी भारतीय चैनल्स को से बातचीत, वो चीजें ऐसी हैं जो गहरे जख्म छोड़ गई हैं, और जिससे पूरी कौम में गम और गुस्सा पाया जाता है कि जिस वक्त एक मार्का दरपेश था दुश्मन से, ऐसे वक्त में भी आपने अपनी रवायती तकसीम की सियासत जारी रखी। वसीम साहब, अब आ जाते हैं सऊदी अरब का दौरा और वहाँ पर जो बातचीत की, ये तो पाकिस्तान वाला मामला हो गया, उसको आप किस तरह देखते हैं? एक तो जाहिर सी बात है जो खलीजी ममालिक का दौरा है, बड़ी कोशिश तो है माली जो मुआहदे हैं करना, इसीलिए एलान मस्क और दूसरों को भी साथ लेकर चल रहे हैं ट्रम्प साहब। तो उन्होंने शाम के सदर से भी मुलाकात की है वहाँ पर, और उनसे भी ये डिमांड की है कि इसराइल को आप तस्लीम करें। साथ ही साथ उन्होंने ये भी कहा कि वो फ़लस्तीनी जो इसराइल के खिलाफ लड़ रहे हैं वो दहशतगर्द हैं और शाम उनको अपने मुल्क से निकाल दे। तो मतलब जो अपने धरती के लिए लड़ रहे हैं, ट्रम्प कह रहा है कि वो दहशतगर्द हैं। जो कुछ इसराइल कर रहा है गजा में वो उनको कुछ नज़र नहीं आ रहा। तो एक तो इस बयान को कैसे देखते हैं, और ये सऊदी अरब से डिमांड करना, दोबारा से शाम से डिमांड करना कि आप इसराइल को तस्लीम करने, मौजूदा हालात में ये इन ममालिक के लिए कितना चैलेंजिंग होगा? देखें जी, एक तो ये दौरा बड़ा उनका कामयाब रहा है, बड़ा उनको रेड कारपेट बल्कि पर्पल कारपेट वाला जो शाही इस्तकबाल मिला, सबने देखा जिस तरीके से उन्होंने सऊदी अरब के क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान की तारीफें की और जितना उनको बड़ा विजनरी लीडर करार दिया। दोनों ने एक दूसरे में के साथ जो तारीफी कलमात कहे और जिस तरीके से वो कह रहे थे कि मेरे सबसे बेस्ट फ्रेंड है, और मोहम्मद बिन सलमान साहब भी बहुत तारीफ, उनकी बहुत तालियां बजाई जब उन्होंने सीरिया की सैंक्शन हटाने का ऐलान किया, और बाकी भी। तो लग रहा है कि सऊदी अरब का बहुत ज्यादा इन्फ्लुएंस अमेरिकन उस पर पॉलिसी पे अब हो चुका है, और सऊदी अरब का ग्लोबल इन्फ्लुएंस बढ़ता जा रहा है। $600 अरब के कोई मायदे और कोई इन्वेस्टमेंट वगैरह की भी बात हुई है। तो ये दौरा तो बहुत कामयाब रहा है, और सऊदी अरब को भी बहुत कुछ हासिल हुआ है और अमेरिका को भी बहुत कुछ हासिल हुआ है। मगर जो उन्होंने बात की मिडल ईस्ट, जो जाहिर है अमेरिका इसराइल का बहुत बड़ा इत्तेहादी है, सबको पता है आज तक इसराइल की सबसे बड़ा बैकर दुनिया में अमेरिका है। तो उनकी तो ख्वाहिश है कि गजा का मसला और इसराइल को तस्लीम किया जाए, इसराइल जो है अमन से रहे। मगर मुसलमान ममालिक बशमूल सऊदी अरबिया की क़यादत में मुसलमान ममालिक ये चाहते हैं कि फलस्तीन का मसला भी हल हो और फलस्तीनियों को अमन से रहने दिया जाए। तो सऊदी अरब का हमेशा से मुतालबा है कि वो 2 स्टेट सोल्यूशन की तरफ जाना चाहते हैं। वो कहते हैं कि फलस्तीन को आजाद रियासत दी जाए, फिर हम सोचेंगे तकसीम या तस्लीम या कुछ भी। तो अगर ट्रंप ये चाहते हैं कि मिडिल ईस्ट के ममालिक इसराइल को तस्लीम कर लें, सारे ममालिक और सऊदी अरब समेत, तो उसके लिए फिर उसको इसराइल पे भी दबाव डालना पड़ेगा कि फिलिस्तीन की आजाद रियासत बनाई जाए। क्या इसराइल ये बात मानेगा? इब्राहिम अकार्ड की बात वो कर रहे हैं, जो क्योंकि सारे ममालिक हजरत इब्राहिम को तो मानते हैं, ईसाई, यहूदी और मुसलमान भी। तो वो कहते हैं इस तरह का एक इब्राहिमी मायदा हो जिसके तहत सारी सुलह हो जाए। लेकिन सारी सुलह तब होगी जब मुसलमान हैं जो फिलिस्तीन में रहने वाले, गजा में रहने वाले, उनके ऊपर मजालिम बंद किए जाएं, उनको अपनी धरती पे वापस आने दिया जाए, उनको वहां पर इज्जत के साथ रहने दिया जाए, इजराइल अपने मजालिम बंद करे
और फिलिस्तीनी रियासत जिसमें बैतुल मुकद्दस उसका दारुल हुकूमत हो, वो हमेशा से अक़वाम मुत्तहिदा के मुताबिक भी यही एक हल है, वो हल किया जाए तो फिर तो इसराइल को तस्लीम करने की कोई बात सोची जा सकती होगी, मगर उससे पहले मुझे बड़ा मुश्किल नजर आता है। बिल्कुल वही, और जैसे आपने इसराइल का जिक्र किया तो वो तो एक ग्रेटर इसराइल का नक्शा बनाकर बैठे हैं जिसमें बहुत सारे जो मुसलमान ममालिक हैं उनको भी वो अपना हिस्सा करना चाह रहे हैं। तो वो आपको लगता है कि वो मानेंगे फ़लस्तीनी रियासत के हवाले से? और ये वाली डिमांड आपको लगता है आज कतर में भी करेंगे ट्रंप साहब और आगे चल के यूएई वालों से भी करेंगे कि इसराइल को तस्लीम करें? देखिए, ट्रंप साहब जो है ना, उनकी ख्वाहिशें बड़ी बड़ी हैं। वो उन्होंने पहले भी ये इसी तरह कहा, वो कश्मीर का भी मसला चाहते हैं, फिलिस्तीन का भी चाहते हैं कि हल हो जाए, वो यूक्रेन का भी चाहते थे, लेकिन देखें यूक्रेन का मसला अभी तक हल तो नहीं हो सका। उन्होंने बड़ी कोशिश की, डांटा भी यूक्रेन के प्रेसिडेंट को अपने उधर व्हाइट हाउस में बुला के भी, मगर उसके बावजूद भी हल तो नहीं हुआ। तो इसलिए एक चाहना और बात है, मुतालबा भी करना और बात है, सारे दोस्तियां भी कर लेना वो भी ठीक है, लेकिन हो जाना ये आसान काम नहीं है। मुतालबा जरूर करेंगे वो कतर में भी, यूएई में भी, लेकिन ये है कि ये हो पाएगा उसके लिए जाहिर है इसराइल को भी मनाना पड़ेगा, और मुझे नहीं लगता इसराइल उनकी बात मानेगा। अगर इसराइल बात माने तो फिर तो मसले के हल की तरफ जाया जा सकता है, लेकिन ये तो नहीं हो सकता कि सिर्फ एक पार्टी यानी मुसलमान ममालिक मान जाए इसराइल को सारी रियायतें देने पे और इसराइल जरा भी ना माने कोई रियायत देने पे, तो फिर तो नहीं, ये मुनसिफाना हल तो ना हुआ ना फिलिस्तीन के मसले का। तो मुनसिफाना हल जब तक नहीं होगा मसला हल नहीं होगा। बिल्कुल बिल्कुल सही कहा वसीम साहब। जैसे आपने कहा कि बड़े ख्वाब तो हैं और बड़े बड़े ऐलानात करें, हमने पहले भी देखा था जो पहला टेन्योर था उस में भी उनकी ख्वाहिश थी कि उनको नोबेल पीस प्राइज मिले या नोबेल इनाम उनको मिले, और ये वाली जो कोशिशें हैं इनको भी हम क्या उनसे कनेक्ट कर सकते हैं? फ़लस्तीन का मसला अगर वो हल करवाने में कामयाब हो जाते हैं या कश्मीर के मसले पर कोई पेशरफ्त होती है, तो ये जो उनकी पुरानी ख्वाहिश है आपको लगता है कि उस तरफ भी मामला जा सकते हैं? बिल्कुल बिल्कुल, उनकी जरूर जाएंगे। वो सुपरलेटिव डिग्री ना, बिगेस्ट, ग्रेटेस्ट, ये यूज करते हैं और ये उनको बड़ा पसंद है। तो वो भी चाहते हैं कि ग्रेटेस्ट मसले जो है वो भी हल हो जाए, वो ग्रेटेस्ट लीडर भी माने जाए दुनिया के और बड़े से बड़े काम करते चले जाएं, मगर चाहने से चीजें नहीं हल होती। देखें, ये मसाइल जो है वो अशरों पुराने हैं और बड़े बड़े लीडर्स दुनिया में, ओबामा जैसे भी आए, उससे पहले जॉन एफ कैनेडी भी आए, और बुश ने भी कोशिश की थी, रीगन ने भी कोशिश की थी, तो मसले ये हल नहीं हो सके। तो ये चाहना और बात है और हल होना और बात है। ये तो आने वाला वक्त बताएगा कि वो बाकी सारे ममालिक उनकी बात मानते। डिप्लोमेसी जो होती है, इंटरनेशनल डिप्लोमेसी, बड़ा एक पेचीदा मसला होता है, उसमें फिर और बहुत लॉन्ग टर्म मसला होता है, उसमें आहिस्ता आहिस्ता मसला हल होता है। तो अब ये देखना होगा आने वाले वक्त में कि किस हद तक हल होता है। सारे फरीक मानेंगे तब मसला हल होगा, सिर्फ ट्रंप साहब के चाहने से नहीं होगा। ठीक, बहुत शुक्रिया वसीम अब्बास साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। बिल्कुल ईअं आहे, जेसिताईं सभु धुरियूं तस्लीम न थियूं कनि त हिकिड़े ख्वाहिश ज़रूरु थी सघे थी ट्रंप साहब जी, पर कोशिशूं उन जे लाइ हलनि पियूं। ऐं हिन दौरे जो जेको घणो मक़सदु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, नज़र ईअं पियो अचे त माली मामलात आहिनि ई आहिनि, मुआहिदात मुख़्तलिफ़ थियणा आहिनि, थियनि पिया, पर उन सां गॾोगॾु जेका मुसलसिल हिकिड़ी हू लॉबिंग कनि पिया इज़राइल खे तस्लीम करण जे हवाले सां, उहा बि तमामु घणो मैटर करे थी। ऐं स्पेशली मौजूदा कंडीशन्स में जॾहिं असीं ॾिसूं था त गज़ा में जेको कुझु थियो आहे, उन खां पोइ जेके ही ख़लीजी मुल्क आहिनि उन्हनि जे लाइ केतिरो आसान हूंदो इसराइल खे तस्लीम करणु। छाकाणि त हिन खां पहिरीं असां ॾिठोसीं जॾहिं इहो अञा गज़ा वारी सूरत हाल या न थी हुई, इसराइल ते अटैक न थियो हो ऐं इसराइल जवाबी कार्रवाई हमास जे ख़िलाफ़ु या फ़लस्तीनी शहरनि जे ख़िलाफ़ु न कई हुई, उन खां पहिरियां पाकिस्तान जी हिकिड़ी वॾी अख़बार आहे, लीडिंग नालो बि खणो था जंग, उनमें इहा ख़बर छपी हुई त मार्च दौरान, यानी मार्च इन गज़ा वारे वाक़े खां पहिरें मार्च 2021-22 ताईं, मतिलबु सऊदी अरब जो इम्कान ॾेखारियो वियो हुन ख़बर में, त उहो इसराइल खे तस्लीम करणु वञे पियो। जीअं जॉर्डन ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि अरब, उहे इसराइल खे तस्लीम करे चुका आहिनि पहिरियां ई। तुर्की वारनि जा रिलेशन ऑलरेडी उन्हनि सां बहितर आहिनि इसराइल सां, बाक़ी कुझु मुल्क रहनि था। ऐं सर फ़हिरिस्त आहे सऊदी अरब, उहो तस्लीम करणु वियो पिए, पर ही विच में गज़ा वारी सूरत हाल थी वई, हमास जो हमिलो, पोइ रद्द-ए-अमल, इहे समूरा मामला रुकिजी विया। सो ॾिसूं था त हीअ समूरियूं कोशिशूं छा हिकु भेरो उन्हनि जे लाइ आहिनि जंहिंखे हू इब्राहिम अकॉर्ड या इब्राहिम मुआहिदो चवनि था, उन ते केतिरी पेशरफ़्त थिए थी उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पर हिते वक़्तु पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त ट्रंप साहब जो दौरो ऐं जेको इब्राहिम अकॉर्ड आहे उन ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं।
नाज़रीन नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। डोनाल्ड ट्रम्प साहब जो जेको ख़लीजी मुल्कनि जो दौरो आहे, सऊदी अरब खां पोइ कतर पहुची चुका आहिनि, कतर खां पोइ UAE वेंदा। सो उन समूरे दौरे जेका अहमियत आहे ऐं जेका एजेंडा खणी हू पहुता आहिनि, हिकिड़ो त माली जेके मुख़्तलिफ़ मुआहिदा आहिनि उहे त थियनि ई थियनि पिया, पर गॾोगॾु हू इसराइल जे लाइ जेका राह हमुवार कनि पिया था त ख़लीजी मुल्क जेके रहिजी विया आहिनि उहे उनखे तस्लीम कनि। उन जी अहमियत ते ऐं ख़ासि तौर ते पाक भारत जेका सिचुएशन आहे उन ते बि जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि उन ते डिस्कस कंदासीं, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जा सीनियर सफ़ीर रहिया आहिनि साईं ज़फ़रुल्लाह शेख साहब, उहे हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। शेख साहब तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो डोनाल्ड ट्रम्प साहब जो जेको ख़लीजी मुल्कनि जो दौरो आहे ऐं जेका एजेंडा खणी हू हुतां निकिता आहिनि? हिकिड़ो त वॾा जेके अरबपति उन्हनि जा इतिहादी आहिनि, एलान मस्क ऐं ॿिया, उन्हनि खे गॾु खणी पिया हलनि, मुख़्तलिफ़ मुआहिदा बि कनि पिया था। गॾोगॾु जेका हिकिड़ी ख़ासि डिमांड असांखे नज़र अचे पई, पोइ सऊदी अरब हुजे, शाम जो सदर हुजे, या हाणे ॾिसूं था कतर ऐं UAE, उहा आहे त हीअ जेके रहिजी वियल मुल्क आहिनि उहे इब्राहिम अकॉर्ड तहत इज़राइल खे तस्लीम कनि। केतिरो इहो अव्हांखे जेको आहे सो थींदे नज़र अचे पियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम, बहुत महिरबानी अदा तव्हां मूंखे दावत ॾिनी। एक्चुअली हीउ जेको दौरो आहे एॾो इम्पोर्टेंट आहे ऐं हीउ जेको ट्रम्प जो टर्म आहे बिल्कुलु हुन जे प्रायोरिटीज़ जे मुताबिक़ जेके सॼियूं पॉलिसीज़ उहो फ्रेम कनि था। हर को मुल्क कंदो आहे, हर नई गवर्नमेंट पंहिंजी जेके प्रायोरिटीज़ फॉरेन पॉलिसी में, इकोनॉमिक पॉलिसी में कंदियूं आहिनि। हाणे हीउ जेको दौरो आहे ख़ासि करके सऊदी अरेबिया आहे या मिडल ईस्ट जो दौरो आहे, ट्रम्प त पहिरियों बि वियो हुयो, GCC मेंबर्स खे एड्रेस बि कयो हुयईं, उन खां पोइ वियो। मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं मां ग़लति न आहियां त पहिरें ट्रिप जेकी सऊदी अरेबिया लॻी कंहिं अमेरिकन प्रेसिडेंट जी, हुन प्रेसिडेंट रूज़वेल्ट हुयो, उहा उहा सऊदी अरेबिया थी 1945 में। उन खां पोइ जेकॾहिं मां ग़लति न आहियां त उन खां उते किंग हुयो अब्दुल्ला बिन अब्दुल रहमान या ईअं हुयो। त चवण जो मूंखे हिन वक़्तु ताईं 50 खां वधीक अमेरिकन प्रेसिडेंट्स डिफरेंट जूं, सभिनी जूं, ओबामा जूं, ॿियनि जूं, आख़िरी 22 में बाइडन जी विज़िट्स थी चुकियूं आहिनि। इन करे हीउ दौरो अमेरिका ऐं जेकॾहिं अमेरिका ऐं मिडल ईस्ट जे विच में आहे त इहा नई ॻाल्हि कान्हे। हमेशह मिडल ईस्ट जो एरिया जेके आहे अमेरिकन्स लाइ ॾाढी इम्पोर्टेंट रही आहे। हाणे जेकी बाहि ॿारी उहा बि अमेरिकन्स ॿारी आहे, जेकॾहिं विसाईंदा अमेरिकन्स विसाईंदा। हे जेको पैलेस्टाइन जो हिसो आहे इब्राहिम अकॉर्ड जो तव्हां हिसो कयो, उहो बि पुराणो आहे। उन खां केतिरा ई 1967 खां वठी अरब इसराइल वॉर शुरू कंहिं कराई, उहे बि उनजे पोयां बि इहे पावर्स हुया। त दुनिया जी पॉलिटिक्स पई चेंज थींदी आहे। हाणे वी आर कमिंग डाउन टू ट्रम्प टूर। ट्रम्प जे टूर में वॾो हिस्टोरिक टूर थियो आहे ऐं तमामु कोई 400-600 बिलियन डॉलर्स जूं उन में डील्स थियूं आहिनि। उन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, एनर्जी आहे, ॿियो आहे ख़ासि करके डिफेंस जे फील्ड में कोई 150 या 140 या 142 बिलियन डॉलर्स जूं बाक़ाइदा थियूं आहिनि। नेचुरली सऊदी अरेबिया बि चए थो त असां ॾाढा स्ट्रॉन्ग थियूं, असां बि थियूं। मिडल ईस्ट जो ख़ासि करके लीडर आहिनि उन में थियो। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो हुते हाणे सॼी मिडल ईस्ट में यंग लीडरशिप आहे। तव्हां सऊदी अरेबिया ॾिसो, तव्हां कतर ॾिसो, तव्हां जॉर्डन ॾिसो, तव्हां जिते किथे यंगस्टर्स आहिनि हाणे ऐं पढ़ियल आहिनि। त मुंहिंजो मक़सदु आहे हीअ डील जेके आहे सॼे मुस्लिम वर्ल्ड आहे ॾाढी सुठी थींदी। हाणे ट्रम्प जेको आहे हुनजे पॉलिसी में बि चेंज आई आहे। पोएं दौर में बि ट्रम्प चयो त मां कश्मीर जी मसाले करण लाइ तयारु आहियां जेकॾहिं इंडिया पाकिस्तान मूंखे इनवाइट कयो त, पर इंडिया त कॾहिं राज़ी कोन हुयो। त हाणे उन जे बाद में था चओ। हाणे ट्रम्प जेको आहे हाणे वरी चयो आहे त हे जेको सिलसिलो थियो जो बि थियो, हाणे जंग जे पोयां हिकिड़ी थ्योरी आहे त इहा सॼी जंग ऐं पंहिंजो पुठ भराई अमेरिका जी हुई इंडिया खे। शेख साहब जेकॾहिं इन ते बाद में अचूं, जंगबंदी वरी पोइ कश्मीर, ही जेको जी इब्राहिम अकॉर्ड ते अचूं, जीअं असीं ॾिसूं था हाणे त सऊदी अरब जी डिमांड इहा आहे त फ़लस्तीनी रियासत ते अचो, त उनखां पोइ इसराइल खे तस्लीम। तव्हांखे लॻे थो त इज़राइल इन ते एग्री थींदो फ़लस्तीनी रियासत जे हवाले सां? ॿ जेके रियासतुनि वारो जेको फार्मूला आहे, भाउ ॾिसो त इहो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, इब्राहिम अकॉर्ड बि थियो, उन वक़्त में जेके इसराइल जे तरफ़ां रिकग्निशन बि आहे, UAE बि विज़िट्स थियूं ऐं सूडान बि ऐं बहरीन सभिनी उन्हनि रिकग्नाइज़ कयो। ऑलमोस्ट जेको हुयो अमेरिकन्स या ईअं सम्झो त ज्यूज़ जेके आहिनि कामयाबु थी विया हुया हिते मुस्लिम वर्ल्ड में इसराइल खे रिकग्नाइज़ कराइण लाइ। सॼी गेम जेकी आहे उहा गेम हाणे बि अमेरिकन्स जी उहा आहे। ऐं पंहिंजे प्रेसिडेंट ट्रम्प पंहिंजो फॉर्मली हाणे बि सऊदी अरब तकरीर में चयो त हाणे इहो सोचणु खपे ऐं इज़राइल खे रिकग्नाइज़ थियणु खपे। हाणे हिते जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके अंदरि जूं जेको लॻे थो सॼे हिन मां
उनमें इहो ई आहे त हिकिड़ो त सीरिया जो सेक्शन्स ख़तम थी विया आहिनि बिल्कुलु। ऐं सीरियन प्रेसिडेंट सां मुलाक़ात बि थी आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। उन खां पोइ जेको आहे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी बि ॻाल्हि थी आहे, फ़िलहालु सीज़ फायर थियो आहे। पोइ हाणे उहे ॻाल्हियूं काथे थियूं अॻिते वधनि उहो हुन जे बाद में ईंदासीं। टियों जेको इसराइल में जेकी जंग हले थी उते सीज़ फायर जी का बि अहिड़ी का ख़ासि पर हाणे मगर अरब लीडरशिप आहे, सऊदी लीडरशिप बिल्कुलु चयो आहे त इनखे ख़तमु करायो। ऐं ॿियो हाणे उन ते हैगलिंग हले पई, उन ते इहा आहे त प्रेसिडेंट ट्रम्प इहो चयो आहे त इसराइल खे रिकग्नाइज़ कयो, हुनखे वेलकम कयो। मुंहिंजे नज़र में जेकी मुंहिंजी एनालिसिस आहे हुनजो प्राइम ऑब्जेक्टिव इहो ई आहे त असां इसराइल खे काफ़ी वक़्तु थी चुको आहे उन में लैंड वाइज़ इहो जेको गाज़ा जी स्ट्रिप आहे उनखे मार कढी हितां हमास वारनि खे परते फिटी कयूं, इहा लैंड बि इसराइल सां गॾियूं ऐं सॼो डिफाइंस जेके बाउंड्रीज आहिनि वरी डिफाइन करे 2 स्टेट वारो सोल्यूशन जेकॾहिं ऑफर कयूं त पोइ मुस्लमाननि खे जेसिताईं इंसेंटिव न ॾींदासीं त मुस्लमाननि खे असां जंग जे थ्रू बि 67 का ख़बर हले थी अरब इसराइल वॉर जी। असांजो चवण इहो आहे ऐं असांजो मौक़िफ़ इहो आहे अरब जो आहे त उन्हनि बॉर्डर्स ते वरी वापसि अचो, गोलान हाइट्स थियूं, वेस्ट बैंक थी या जेको थियो एक्सेट्रा एक्सेट्रा, उते अचण लाइ तयारु न आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे छा थींदो त हिते जेकी आहे बाक़ाइदा ॻाल्हियूं थींदियूं ऐं जेकॾहिं इसराइल खे तस्लीम बि कयो वेंदो 2 स्टेट में पैलेस्टाइन खे बि तस्लीम, पैलेस्टाइन खे केतिरो हिसो ॾिनो थो वञे ऐं इसराइल खे कहिड़ो हिसो ॾिनो थो वञे, हुन में असांजो पाकिस्तान बि हूंदो। असांजो इहो आहे त असांजी बि फॉरेन पॉलिसी में इन प्रॉब्लम खे सोल्यूशन 2 स्टेट्स चयो आहे। असां 2 स्टेट्स कयो पर बाउंड्रीज त डिफाइन थींदियूं, इहे ॻाल्हियूं वरी थींदियूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ी सुठी बिगिनिंग थी चुकी आहे ऐं इहो मसइलो जेकॾहिं जल्दी हल न थियो पर हल थियण वारो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इन में गल्फ कोऑपरेशन काउंसिल ऐं ॻाल्हियुनि जे दोस्तनि सां जा पंहिंजा ॾिसो त का बि शइ थींदी आहे जीअं असां चाइना सां डिस्कस कंदा आहियूं, सलाह वठंदा आहियूं, अहिड़ी तरह आई एम श्योर की सऊदी अरेबिया ॿिया असां हुन सां ॾाढी वेझड़ाई आहे, हिक ॿिए सां कंसल्टेशन ज़रूरु थींदी। पर मां सम्झां थो हिन दफ़े जेको ट्रम्प जो दौरो थियो आहे सीरिया जो, इकोनॉमिकली त ठीकु आहे, पंहिंजी जाइ ते वॾियूं MOU एग्रीमेंट साइन थियूं आहिनि, कतर में बि ईअं ई थींदो, हाणे UAE वेंदो हुन खां पोइ हुते बि इहो सिलसिलो थींदो। ऐं सॼो गैस केस जेको ऐं ट्रम्प जो दौरो सॼो मेन मक़सदु इहो आहे त इसराइल खे रिकग्निशन ॾियारियो, इसराइल खे प्लेसमेंट ॾियारियो ऐं इकोनॉमिकली जेके असांजो माल जेको आहे उहो बि उते विकामे ऐं उन्हनि सां एग्रीमेंट्स लिखियूं सो दैट इहो जेको ख़ितो गल्फ जो आहे इहो बिल्कुलु असांजे क़रीब अचे। उते हिन अहिड़ा इरान लाइ बि चयो आहे त असां सां असां न्यूक्लियर डील करण लाइ तयारु आहियूं, उन्हनि सां डील कंदा। उन पंहिंजो उन सां यूक्रेन सां बि लॻा पिया आहिनि त मिनरल जी सत्संग डील्स वग़ैरह कयो। त हिन दफ़े जेकी अमेरिका जी पॉलिसी आहे उहा बिल्कुलु जेकी आहे मूंखे लॻे थी सुठी आहे। ऐं हिन ख़िते में जेकॾहिं हाणे इंडिया पाकिस्तान लाइ जंहिंमहिल तव्हां सुवालु पुछो त ईंदुसि हुन ते, पर उहो उन्हनि में बि उहो मसाइलो वरी चयो आहे। सुठी ॻाल्हि थी आहे त अमेरिकन जे चवण ते सीज़ फायर थी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, इंडिया कॾहिं बि चुप करे न वेंदो, कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु वरी इहा जेकी आहे शोधाइप कंदो ऐं असांखे हुनजे लाइ तयारु रखणु खपे। बिल्कुलु तयारी करणु खपे। अच्छा, हाणे इन ते ई अचूं था पाण, कश्मीर वारो जेको मामिलो आहे त अॼु उन्हनि बयान में पहिरियों त उन्हनि जॾहिं सीज़ फायर थियो तॾहिं उन्हनि इहो चयो त हू कश्मीर मसइले में बि किरदारु अदा कंदा, पाकिस्तान वेलकम कयो ऐं उहो ई त इंडिया हुनखे तस्लीम कोन थो करे त कंहिं टीं धुर जी मुदाख़लत क़बूल न हूंदी, शिमला मुआहिदे जा हवाला ॿई मुल्क पाण कंदासीं। अॼु बि ट्रम्प इहो चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि जे अॻुवाणनि खे हू कंहिं बि हिकिड़ी तक़रीब दौरान हिकिड़ी टेबल ते विहारे सघनि था ऐं कश्मीर ऐं ॿिया मामला डिस्कस हेठि आणींदा। इन ते अव्हांखे लॻे पियो त भारत एग्री थींदो? न, अमेरिका इहो बि चयो आहे, तव्हां बिल्कुलु जेको चयो सही आहे, पर हुन ईअं बि चयो आहे त असां विच में बिल्कुलु मुसारियत कराईंदासीं ऐं असां विच में ईंदासीं। हाणे जॾहिं ट्रम्प वापसि वेंदो, छो जो मोदी उते हुनजो ग्राफ एॾो किरी पियो आहे, जेके बादल खाधा आहिनि इंडिया हिन दफ़े पाकिस्तान खां, पाकिस्तान इंडिया घटायो कोन्हे, इलाही तमामु ड्रोन्स फलाणा मिसाइल ते राफेल हर शइ यूज़ कई हुनजी, पर हुननि खे एतिरी वोट मिली आहे, एतिरा पादर हुनखे मिलिया आहिनि, ख़ासि करके SU-400 जो जेको $1.5 बिलियन जो हुननि रखियो हुयो उहो तबाह थी वियो। वरी राफेल जेको आहे उहो रॉ फेल थी वई, रॉ बि फेल थी वई, राफेल बि फेल थी वियो। त चवण जो मक़सदु इहो आहे कि हाणे जॾहिं हुनखे अखियूं पटियूं त पॉलिटिकल लेवल ते BJP जो ग्राफ ॾाढो हेठि आयो आहे ऐं मोदी ॾाढो बदनाम थियो आहे। ऐं मां सम्झां थो नेक्स्ट टर्म जे लाइ मोदी जा चांसिस जेके आहिनि काइम अचण जा 20 to 30% आहिनि। त हाणे इन करे मोदी गवर्नमेंट जेकी आहे चुप करे कोन वेहंदी, पर अमेरिकन्स खे नथी करे सघे। हीउ सॼो जेको सिलसिलो थियो आहे जॾहिं ट्रम्प वापसि वेंदो, तॾहिं जेको आहे
चवंदा आहिनि त सर्जरी खां पोइ जेको ऑपरेशन थींदो बाद में थींदो न सोचणु खपे, हे सॼो सोचींदा। गल्फ वारो टूर त ॾाढो कामयाबु वञे थो, इहो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अल्टीमेटली मूंखे लॻे थो इसराइल खे रिकग्नाइज़ कंदा ऐं सऊदी अरेबिया बि कंदो, असांजे मथां प्रेशर हूंदो। पर ॾिसो अंग्रेजी में कहावत आहे, देयर आर नो परमानेंट फोज एंड परमानेंट फ्रेंड्स। डिप्लोमेसी में दुश्मन दोस्त थी वेंदा आहिनि, दोस्त बि दुश्मन थींदा आहिनि, मगर असां पाकिस्तानी आहे त असां पंहिंजे प्रिंसिपल्स ते कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। कश्मीर जो मसइलो हल थियणु खपे, फलस्तीन जो मसइलो हल खपे अकॉर्डिंग टू द यूएन रेजोल्यूशंस, ऐं इंडिया मजबूरन वेहंदो, जे न वेहंदो त इंडिया ॾाढो ख़ार थियो आहे ऐं ख़राबु थींदो। मूंखे लॻे थो त हिन दफ़े ट्रम्प जेको आहे थोरो सीरियस आहे त जेकॾहिं असां इहो कमु न कयोसीं त मुस्लमाननि खां न खटी सघंदासीं, न को पाकिस्तान जे मथां प्रेशराइज़ करे सघंदासीं। ऑन द कॉन्ट्ररी जेकॾहिं पाकिस्तान इंडिया जी जंग थी त हिन जो सॼो फार्मूला इवन इसराइल वारो इहो सॼो जेको आहे सॼो गड़बड़ थी वेंदो। छो जो इहा जंग थी त मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते अची वेंदा, मुस्लमान यकजहती इहे करे कॾहिं बि यहूदी ईसाई इहो न चाहींदा। त मां सम्झां थो त हाणे वक़्तु अची वियो आहे अमेरिकन्स खे इहो मसइलो हल कराइणो पवंदो। अच्छा, मुख़्तसरन दिया मां पाण ई चयो त जेकॾहिं सऊदी अरब बि तस्लीम करे थो इसराइल खे त पोइ पाकिस्तान ते प्रेशर ईंदो, पोइ कीअं त ॾिसो सूरत हाल जेका हूंदी। जॾहिं हाणे सऊदी अरब करे वेठो आहे, पहिरियों जॉर्डन तुर्की हुजे, ॿियनि मुल्कनि जा हवाला ॾेई चुका आहे, त उहे त ऑलरेडी करे चुका आहिनि। सऊदी मेन आहे जंहिं न सभिनी जी नज़र आहे, उहो बि तस्लीम करे थो वेहे, त पोइ पाकिस्तान वटि कहिड़ो जवाबु बचंदो त हू हुनखे न करे। कहिड़ी ॻाल्हि आहे, मां अलजज़ाइर में जॾहिं सफ़ीर हुयुसि त माली ऐं मोरिटेनिया मूं वटि हुयो। जॾहिं मोरिटेनिया वियुसि त मां सदर सां वेठो हुउसि गॾु। हाणे उते बि इसराइल जी एम्बेसी आहे, टर्किश में इसराइल जी एम्बेसी आहे, जॉर्डन तां वठो, ॿिया वठो, उहे रिकग्नाइज़ करे चुका आहिनि। सूडान, बहरेन, जॉर्डन, यूएई उते ऑलरेडी कमु थी चुको अब्राहम अकॉर्ड जे तहत। सऊदी अरेबिया बि अॻे वधे पियो। मां जेकी पंहिंजी ॻाल्हि कयां थो, असांजी जेकी फॉरेन पॉलिसी जा ऑब्जेक्टिव्स आहिनि त जेकॾहिं कश्मीर प्रॉब्लम अकॉर्डिंग टू द यूएन रेजोल्यूशन हल थो थिए ऐं हुते प्लेबिसिट कराई थी वञे, हुन खां पोइ जेके केतिरे नुक़सान थिया आहिनि, ह्यूमन राइट्स वायलेशन थी आहिनि, उन्हनि जेकॾहिं हज़ालो कयो थो वञे, उन खां पोइ फलस्तीन जो मसइलो जेकॾहिं उन्हनि जे रेजोल्यूशन जे मुताबिक़ हल थो थिए त हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे सिटीज़न चई, डिप्लोमेसी में मुल्कनि जे वक़्त में कोई बि परमानेंट दुश्मन कोन्हे, कोई बि परमानेंट फ्रेंड कोन्हे। इसराइल खे असां जेकॾहिं जज़्बात वञो त कॾहिं बि रिकग्नाइज़ न कंदासीं। कोई मां शब्द न आहियां, मां डिप्लोमेट आहियां, ऐं असां छो न इसराइल जेकॾहिं सुधरी वञे, इंडिया वारा जेकॾहिं सुधरी वञनि ऐं असांजे प्रिंसिपल खे क्लैश न कनि, कश्मीर जो मसइलो हल कनि फलस्तीन जो, त असां सोचे सघूं था। ठीकु आहे शेख साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो ही दौरो जीअं इंट्रो में पाण ज़िक्र कयोसीं त भले माशी जेके मुआहिदा थियनि पिया, माली मुआहिदा, उन्हनि जी इंपॉर्टेंस पंहिंजी जॻह ते आहे, पर मेन जेको मक़सदु नज़र अचे पियो उहो मक़सदु इहो ई आहे त कीअं बि करे जेके रेजियल मुल्क आहिनि, अरब मुल्क, ख़लीजी मुल्क जिन खे असीं चऊं था, मिडल ईस्ट जा, उन्हनि खां इसराइल खे कीअं तस्लीम कराइजे। सो हाणे ॾिसूं था त ट्रम्प साहब जी इहा जेका कोशिशि आहे उहा केतिरी कामयाबु थिए थी, ऐं जेको फ़लस्तीनी रियासत जो डिमांड बार बार उहा अचे थी, उनखे इसराइल केतिरो तस्लीम करे थो, ऐं ज़ाहिर आहे इसराइल खे एतमाद में वठी इहा सॼी हिकिड़ी प्रैक्टिस थी हूंदी। सो ईंदड़ ॾींहंनि में इहा सूरत हाल वधीक चिटी थींदी, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। क़तर में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, उनखां पोइ यूएई में छा पियो थिए उन ते बि ॻाल्हाइबो। पर अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणींदे थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त, अल निगहबान।